नाई जे दुकान ते जमल दाखिल थियो अंदर वञे त बराबर नाई वेठो आ पंहिंजे कारवाई खे लॻो पियो आ ख़बर अथव कहिड़ा कम कंदो हलो हला हमरा वियो नाई वटि वारो कर ॾाढी ठाह कि कीअं ठाहियां कि जल्दी कूड़ कीअं कूड़ियां कि ये तेज रहो चे हा कि वे हारे तेल मखे हणी साबुण हणी बिस्मिल्लाह करे कूड़े कीअं हिकिड़ो टुको हितो ॾेई वरी चग छॾे वरी ॿियो टुको हिते वरी चग छॾे वरी ॿियो टुको चे बाबा हल आहे में ॾिठई कि छा आहे कि तो चयो इहे कोड़ जीअं तेज रहो वो छा है तेज रहो कीअं कि तेज रहो वॾनि स्टेशन ते बीहंदी आहे नंढनि ते बीहंदी कान्हे तंहिंजे करे मूं वारी बि जेका पाकी आहे सा नंढनि स्टेशन ते बीठी आहे वॾनि ते नंढनि ते बीठी कान्हे का वॾनि ते वञी बीठी आहे मुंहिंजा प्यारा दोस्त नाई हो कमु कंदा न ॿियो अवां वरी आशिक़े रसूल सुन्नी मुस्लमान सुबुह जो रैसो थियो आहे कि ॾाढ़ी थो ठाहे थो या ड्राहे थो ॻाल्हायो ॾाढे त ॻाल्हायो ऐं मुस्लमान तुंहिंजे हाल ते सच ॿुधा जा असांखे ॾाढी ठहे थी न कूड़ न हणजा बेरी ठहे थी साईं खे ठहे थी खुशामद कोन था कयो पोइ तव्हांखे कहिड़ो ॿार कयो अथई कलमो त कहिड़े सोहणे हबीब ते भरियो था ला इलाहा चओ इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं उन महबूब सां प्यार बि कयो था अश्क बि रखो था वरी उन जी सुन्नत बि नथी वणे ऐं उहा कूड़े था छॾियो जेका नालनि में पई वञे गंदनि नालनि में पई वञे मुड़ुस जी ॾाढी नाली में पई रुले ऐं मुंहिंजा प्यारा भाउ वज़ीर हैफ़ा असांजे अक़ीदत ते हैफ़ा असांजे इश्क ते हैफ़ा असांजे मोहब्बत ते मां तव्हांखे अपील थो कयां जेकॾहिं तव्हां आकाए मौला महबूब मुहम्मद अरबी जा सच्चा परवाना हो ताजो वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला ॾाढी कोन कोड़ींदासीं महबूब जी ॾाढी सुन्नत रखंदा तो मदीने वारो साईं राज़ी थी पवे मदीने वारो साईं ॾिसे त मुंहिंजे उम्मतीअ खे मुंहिंजे सुन्नत सां प्यार आहे खुदारा इहा ॾाढी कूड़ वारी इसम फिटी करे छॾियो मुंहिंजा दा दुश्मन न खिलायो इहे सादा लहाबी वहाबी चवनि था सुन्नी इहे अहमद या रसूलुल्लाह करण वारा इहे अथव न मूं ते ॾाढी कान्हे या रसूलुल्लाह करण वारा इहे आहिनि न यारी करण वारा वञनि मस्जिद में बि कोन था पढ़नि निमाज़ बि कोन था मस्जिदूं गैराबाद लॻियूं पियूं आहिनि इहे तव्हांजा सुन्नी आहिनि न अरे खल्क खुदा जी न खिलाए दुश्मन पाण ते न खिलाए परे खां तुंहिंजी अहिड़ी शक्ल हुजे जो ॾिसजे त मुहम्मद ई थो अचे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह तुझे नूरानी चेहरे ते भला बुच्ची खुदा करई हा या मुर्गो खुसरो करे छॾई हा तो त चवे हा जेकर अलाह ॾाढी ॾिए हा खुसरा ठहंदा न वा सफ़ा खुसरा ठहंदा ई कोन मुंहुं लिकायो घुमंदा आहिनि त माण्हू मथां असां ते मयार ॾियनि रब करीम तोखे नेमत नसीब फरमाई आहे महबूब से हमेशा दुआ घुरंदा हा चवंदा हा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ज़य्यन अर्रिजाल बिल्लिहा ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो तो मर्दनि खे ॾाढ़ी ॾेई सींगारियो हबीब जा लफ़्ज़ ज़य्यन अर्रिजाल बिल्लिहा ऐं मुंहिंजा मौला तो मर्दनि खे ॾाढ़ी ॾेई सींगारियो आहे ऐं मर्द हो सींगार पंहिंजो पाण ख़तम थो करे छॾे ऐं मुंहिंजा भाउ मां तोखे अपील कंदोसां त मुंहिंजे महबूब पाक जी सुन्नत खां पुठीरो न थी आका जी सुन्नत रख त मुंहिंजे हबीब जी झोली नसीब थिए सलात पढ़ त मदार पूरी थिए अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि नाई जे दुकान ते चढ़ियो बाबा अस्सलाम वालेकुम सही वालेकुम सलाम अब तुंहिंजो नालो फलाणो आहे कि हा सही नाई आहे कि हा सही बायज़ीद बिस्तामी फरमाइनि था तोखे लख मुबारकूं हुजनि वीचारो नाई वाइड़ो थी सही छाजूं अबा रब तुंहिंजो त हज क़बूल कयो आहे पर तुंहिंजे सदके रब 9 लख हाजिन जो बि हज क़बूल कयो आहे नाईअ खे अखियुनि मां ॿोढ़ा वही आया चवे थो किबला तो जहिड़ो बुज़ुर्ग मूंते ठठो नछो थो करे मां त उम्रो कोन कयो आहे मां त इहराम कोन ॿधो आहे मां त हज ते वियो ई कोन आहियां मां त काबतुल्लाह ॾिठो ई कोन्हे को कीअं था
तव्हां चओ त मुंहिंजो हज क़बूल आहे ऐं मुंहिंजे सदके 9 लख हाजिन जो हज क़बूल थियो आहे मुंहिंजे मथां ठठो न कयो बायज़ीद बिस्तामी हैरत में अची वियो आहे सोचे सोचे बीही फरमाए थो अब्बा हज न कयो थी भला को अमल कयो हूंदी को हज जो इरादो कयो हूंदी उहो त मूंखे ॿुधाए भला हज न कयो थी मां मञा थो तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी कान्हे पोइ चयो तो हाओ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी मूंखे अॼोके गुज़िरियल साल में हज जो इरादो हो मां पैसा गॾु करे रखिया हा हिकिड़े दिहाड़े मुंहिंजो पुटु जेको 8 सालनि जो आहे पाड़ेसरीअ जे घर मां रोईंदो आयो मां पंहिंजे बच्चे खे झोलीअ में रखी चयो बच्चा छो थो रोई चवे थो बाबा मां चाचे जे घर पाड़ेसरी वटि वियो हुयुसि मुंहिंजे चाचे पंहिंजे घर में गोश्त रधो हो मूं पंहिंजे चाचे खां बूटी घुरी ॿार हुयुसि मुंहिंजे चाचे मूंखे कोन बूटी ॾिनी मूंखे चई बाबा तुंहिंजे लाइ हलाल न आहे मूंखे घर मां कढी छॾियो अथई मूंखे हैरत लॻी आहे त पाड़ेसरी भला छा बूटी गोश्त ॾिए मूंखे नथो ॾे इन जे करे मूंखे ॾुख थी पियो आहे ओ नाई तो चए साईं मूंखे कावड़ आई मां हली वञी पंहिंजे पाड़ेसरी खे सॾु कयो तोखे शर्म न आयो हया न आई मुंहिंजे बच्चे खे गोश्त जे बूटीअ लाइ मोटाए छॾियो थी मुंहिंजे बच्चे खे हथ ते बूटी त ॾेई छॾी आहे मुंहिंजे 8 सालनि जे नीगर खे रोआरियो थी ओ बायज़ीद बिस्तामी जमल मां इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे पाड़ेसरी रोई ॾिनो चई अदा मुंहिंजे लाइ हलाल हो तुंहिंजे पुट लाइ हराम हो अॼु 3 दिहाड़ा छा हल फाके ते बुख ते वेठा हो को ॾियण लाइ तयारु कोन्हे मिसकीनी हाल आहे बच्चा पे बुख मां झंगल मां मुर्दार जो गोश्त खणी आयो आहियां अल्लाह क़ुरान में चयो आहे त जान बचाइण लाइ मुर्दार बि खाओ मां मुर्दार जे बचन खे पे खारायो त मुंहिंजा बच्चा बुखा हल पर तूं अमीर माण्हू आहे तुंहिंजे बच्चे जे लाइ हलाल कोन हो इन जे करे मां कोन ॾिनो आहे ओ बायज़ीद बिस्तामी मूंखे हया थियो त मां हज जा पैसा गॾु कया हल मुंहिंजो पाड़ेसरी भाउ बुख थो मरे हराम थो खाए मां उन खां माफ़ी वरिती उहे हज जा पैसा खणी सभु फी सबीलिल्लाह उन ग़रीब खे ॾेई छॾिया अथमि मां हज कोन कयो आहे बायज़ीद बिस्तामी फरमाए थो इहो ई तुंहिंजो ख़ैर क़बूल थियो आहे जो रब तोखे हज जो बि सवाब अता कयो आहे पर 9 लख हाजिन जो बि तुंहिंजे सदके हज क़बूल थियो समझ में ॻाल्हि आई गाना त कॾहिं कॾहिं त 9 लख जो बि हज क़बूल चओ हज क़बूल मुला तो चवे त मुंहिंजा 9 हज आहिनि अरे 9 लख तरजी विया तूं 9 हजनि वारो छा कंदे मुंहिंजे महबूब करीम सां मुक़ाबले करण जे लाइ वरी दलील नथो हुजे हुजतूं थो पाए हा नबी से हिकिड़ो हज कयो मां न कया ॿुधी मरे शर्म अचणु खपेसि मां तॾहिं त चवंदो आहियां त वञी राम राम कयो वञी वाह गुरू कयो वञी हरि राम कयो तव्हांजो कलमे सां छा कलमो उहो पढ़े जंहिंजो अक़ीदो आहे त मुंहिंजो मोहम्मद बेअब छा चवे त मुंहिंजो अरबी जेही आते ही तब बानी बारो चलजी हुजत हो त पुनहल सां मूं कमीनीअ के ही असुल आरिय जा मजे पले आओ पे पूजा पाइन पेरन में तहना जुतिय भीजे ही वो विसारे वेही तन के जिन खे आओ की रहा मुझो हबीब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ते आयो कहिड़े हज ते हजतुल वदा विदा न चओ वदा वाह खे महबूबन करीमन आखिरी हज अदा कयो आहे हबीब जी ज़ात बाबरकात हज कनि था पिया अल्लाह पाक जो हबीब जमल अरफात जे मैदान में आयो आहे जबल रहमत ते बीठो आहे उम्मत जे आॾो मुस्तफ़ा ख़ुतबो पढ़ियो आहे हुन ख़ुतबे पढ़ण जे दौरान दुआऊं घुरी फारग थिया अल्लाह पाक या आयत नाज़िल कई अल यौम याद विसरी वियो आयत लथी अल यौम अज
केड़े दिहाड़े जो हज्जतुल वदा वारे टाइम ते आखिरी हज अदा करण वारे टाइम ते और अब तो अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम अज मां रब करीम तहां जो दीन मुकम्मल करे छॾियो मुझे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 23 साल जिंदगी जो मकसद जो हल थी हुआ हबीब के एतरी त खुशी जो उन खुशी में मुझे महबूब मोहम्मद अरबी जे अखिन जा गोढ़ा वही पिया कदे गम में गोढ़ा वहंदा हन कदे खुशी में गोढ़ा वहंदा हन कदी सूर दर्द में गोढ़ा वहंदा हन कदी फिराक में गोढ़ा वहंदा हन गोढ़न वहन जो जुदा जुदा किस्मा आलमन सगुरन बुधायो आ तो खुशी जा गोढ़ा थथा हुंदा हन गम जा गोढ़ा गरम हुंदा हन इश्क वारा गोढ़ा वात में पौंदा त खट्टा नजर